हेलो एंड अस्सलाम वालेकुम यूट्यूब चैनल में खुश आमदीद। अॼु ॻाल्हि कंदासीं हिकु बादशाह जी दरबार में अजनबी शख़्स नौकरी लाइ वियो। जॾहिं नौकरी लाइ वियो हाज़िर थियो शख़्स नौकरी लाइ हाज़िर थियो, क़ाबिलियत पुछा कई वई त चई सियासी आहियां। अरब में ॻाल्हि ज़रिया हल जो ॿुधाइण वारे खे सियासी चयो वेंदो आहे। बादशाह वटि सियासतनि जी भरमार हुई। खेसि घोड़नि जी अस्तबल जो इंचार्ज करे रखियो वियो, छाकाणि त अॻूणो इंचार्ज फोत थी चुको हो। कुझु ॾींहं खां पोइ बादशाह पंहिंजे क़ीमती ऐं प्यारे घोड़े बाबति पुछा कई। इंचार्ज चयो त घोड़ो नसुली न आहे। बादशाह खे तइजुब थियो। घोड़नि जी सार संभाल वारे खे घुराए दरियाफ़्त कयो। हिन चयो घोड़ो नसुली आहे, पर पैदाइश महिल माउ मरी वियो हुअसि ऐं हिन घोड़ीअ हिकु ॻऊं जो खीरु पीतो ऐं निपियो आहे। इंचार्ज खे घुरायो वियो, तोखे कीअं ख़बर पई त घोड़ो नसुली न आहे? हिन ॿुधायो त जॾहिं घोड़ो गाह खाए थो त ॻऊं जी या कंध हेठि करे थो, जॾहिं त नसुली घोड़ो घाटो मथे कंदो आहे। बादशाह संदसि फ़रासत ऐं नाफ़ खां घणो मुतासिर थियो ऐं संदसि घर अनाज घी ऐं रेढुनि ऐं पखियुनि जे आला गोश्त इनाम तौरु मोकिलियो। हिन सां गॾु खेसि राणी जे महल में तइनु करे छॾियो। कुझु ॾींहं बाद बादशाह खेसि राणी बाबति राय वरिती। हिन चयो तौरु तरीक़ा त राणी वारा अथसि, पर शहज़ादी न आहे। बादशाह जे पेरनि मां ॼण ज़मीन निकिरी वई। आवाज़ बहाल थियसि त सस खे घुराई ऐं मामले बाबति पुछा कई। ससु चयो त अव्हांजे पीउ मुंहिंजे मुड़ुस खां असांजे धीअ जे पैदा थियण ते रिश्तो घुरियो हो, पर 6 महीना बाद इहा फोत थी वई हुई। चनाचे बादशाह सां क़रीबी तालुक़ात क़ाइमु रखण लाइ कंहिं ॿिए जी धीअ खे धीउ बणायो हो। बादशाह इंचार्ज खां दरियाफ़्त कयो त तोखे कीअं ख़बर पई? हिन चयो त नौकरनि सां सलूक ज़ाइलनि खां बदतर आहे। बादशाह संदसि फ़रासत खां घणो मुतासिर थींदे घणो अनाज रेढ बकरियूं इनाम तौर ते ॾेई पंहिंजो ख़ासि साथी बणाए दरबार में मुतइनु करे छॾियो। कुझु वक़्तु गुज़रियो, साथी खे घुराए बादशाह पंहिंजे बाबति पुछा कई। साथी चयुसि जान जो अमान घुरिजे। बादशाह जो वाइदो कयो त हिन चयो न त तूं बादशाह जो पुटु आहीं, न ई तुंहिंजो चाल चलन बादशाह वारो आहे। बादशाह खे वॾी कावड़ जी जान जो अमान ॾेई चुको हो। सिधो पंहिंजे माउ वटि वियो। माउ चयुसि इहो सच आहे, तूं हिकु धनार जो पुटु आहीं। असांखे औलाद न हुई, तंहिं करे तोखे हंज वरितोसीं। बादशाह साथी खे घुरायो, पुछा कई त तोखे कीअं ख़बर पई? हिन चयो बादशाह जॾहिं बादशाह इनाम ॾींदा आहिनि त हीरा मोती जवाहर जी शकल में ॾींदा आहिनि, पर आमी रेढ बकरियूं खाइण पीअण वारियूं शयूं इनायत कंदा आहियो। इहो तरीक़ो बादशाह जो न बल्कि कंहिं धनार जो थी सघे थो। सो आदतनि नसलनि जो पतो ॾियनि थियूं। आदत अख़लाक ऐं तर्ज़ अमल रत ऐं नसल ॿिन्ही जो पहचान कराइनि थियूं। कंहिं दोस्त खे पसंदि आयो त सब्सक्राइब करणु न विसारींदा। शुक्रिया। असांजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा।